चाचा जूम थो जाई तुझी सोच दी कैमरा तो त्या जूम आ रहा थोड़ा अच्छा कमाल मिट कंदे से दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों ही ॾिसी रहिया आहियो जेको आहे सो ही ड्रामो जेको आहे लकीर जी शूट अचो तव्हांखे शूट ॾेखारियूं जेसि ताणी मुमताज़ कैमरा सेट करे ही ॾिसो ही ड्रामा सीरियल आहे पंहिंजो लकीर ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे मुमताज़ कासकरी ज़फ़र खोखर राइटर आहे पंहिंजो उस्ताद मरशाद ऐं भाउ हिन प्रोड्यूसर मोहब्बत मंगरियो ऐं को डायरेक्टर आहे मज़ार कासकरी ऐं तमामु बहितरीनु लोकेशन ॾिस तरह जो माहौल लॻो पियो आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे अचो ही मुमताज़ कासकरी आहे जेको कैमरामैन बि आहे ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर बि आहे लकी ड्रामे जो उर्दू ड्रामा सीरियल आहे लकी हिन जी शूट थर जो पस मंज़र आहे सीन करे ठो गर्मी लगी हा माता हलो से कचरी हलो कयो कयो असां बि पंहिंजी कचहरी साईं अली मोहम्मद बि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करो ऐं तमामु बहितरीनु अदाकार आहे बहितरीनु फनकार बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे उस्ताद मुनीर आहे आयशा बि आहे झगड़ा सम्झाए रहियो आहे हिनखे ऐं वॾी जिदोजहद करे रहियो आहे पंहिंजी डायरेक्शन जी ऐं सख़्तु डायरेक्टर आहे सख़्तु इंशाअल्लाह पाण सीन बि कंदा रहंदासीं ही माहौल ही रिकॉर्डिंग असां जो करे ऐं सांगड़ ज़िले में सर असां तव्हांखे इहो पुछंदासीं त तव्हांजो हिन में कैरेक्टर छा आहे? हिन कैरेक्टर जेको हिन ड्रामे में आहे मुंहिंजो हीरे जो कैरेक्टर आहे ऐं हीअ मुंहिंजी हीरोइन आहे ऐं हीअ मुंहिंजे चाचे जो कैरेक्टर मुंहिंजे सौट जे कैरेक्टर में आहे अच्छा हिन जो टाइटल रोल आहे बादल सही एक्शन हीरो आहे ऐं उहो करे रहियो आहे फिल्म जो जेको टाइटल आहे अच्छा हे गेटअप वग़ैरह जेको आहे थर वारो मंज़र आहे माना थर ते कहाणी आहे सॼी ठीकु ठीकु क्यों माइक नहीं सर माइक ही है रिकॉर्ड बाबा थोरो हाँ रिकॉर्ड क्यों बाबा मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं सोढल खान की बेटी हो तुम सोराब खान की बेटी नहीं हो सर सर सजो रिटर्न चलो बियर क्यों मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं जी सर मारुल तुम मेरी बहन हो सोराब खान की बेटी नहीं सोढल खान की बेटी हो माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु हिन ड्रामे जो तमामु सुठो कमु थी रहियो आहे ऐं हीअ ड्रामा उर्दू सीरियल आहे लकीर ऐं ख़तरनाक डायरेक्टर आहे मुमताज़ कासकरी ज़फ़र खोखर जो गैरतमंद वक़्त जा वॾा जलाद डायरेक्टर आहिनि होते हैं वो अपनी ज़मीन कभी नहीं छोड़ते ऐं हिन ड्रामे जो जेको प्रोड्यूसर आहे भाउ मोहब्बत मंगरियो साहब आहे किसी को क्या तकलीफ ऐं तमामु प्यारो इंसानु आहे तमामु प्यारो दोस्त हिन में मेन कैरेक्टर बि तमामु हलो गुस्सा ही को डायरेक्टर जो मज़ार गैरतमंद होते हैं कासकरी वो अपनी ज़मीन कभी ऐं नहीं हे छोड़ते असांजो क़ाबिल एतिराम प्यारो दोस्त आहे हम अपने ही घर में बैठे किसी को क्या तकलीफ वॾी हवा हली रही आहे थर जा मंज़र हिते त गर्मी ई कोन्हे का अल्हम्दुलिल्लाह बाक़ी असांजी लाड़काणे पासे ॾे त तमामु वॾी गर्मी आहे ऐं हिते बाइकाते थर जा मंज़र ऐं हिते गर्मीअ जो नालो निशान ई न आहे ओके बा रिकॉर्ड क्यों बा बाबा जो गैरतमंद होते हैं वो अपनी ज़मीनें कभी नहीं छोड़ते हम अपनी ज़मीन में रह रहे हैं, किसी और के गांव में तो नहीं रह रहे। सर जबरदस्त है कुछ बाबा जो गैरतमंद होते वो अपनी जमीन कभी नहीं छोड़ते बाबा जो गैरतमंद होते हैं वो अपनी ज़मीन कभी भी नहीं छोड़ते माशाअल्लाह माशाअल्लाह बेहतर वाह सही हे ॾिसो दोस्तों ओ हो ॾिसो हे ॾिसो हे घर ख़ूबसूरत घर हे ॾिसो ही बकरी ॾिसो ॾिसो हे थर जा ख़ूबसूरत घर वही कमाल कर साईं सतार लाल साहब असांजो महिरबान असांजो प्यारो मिठो जेके माना ख़ुशी मां चुमी ॾिबी आहे उहो
वाह खोखर साहब वाह तुझी वॾियूं क़ुर्बानियूं रहियूं हर वक़्तु हिन पर फील्ड इहा में असांजो कमाल आहे अलाह जी महिरबानी आहे अॻिते बि इंशाल्लाह उन खां दुआ आहे त जिते किथे गॾु ई हूंदा आहियूं ऐं कंहिंखे वणे थी ॻाल्हि कंहिंखे न बि वणे थी जंहिंखे न बि वणे थी अलाह हुन ख़ुशि खैर आहे, उहो बि पंहिंजा दोस्त आहिनि भाइर आहिनि जेके नथी वणे ये सिलसिला हलंदा रहंदा ही मोहबत जा मेला आहिनि बाबा थैंक यू सर थैंक ही यू मोहबत जा मेला आहिनि माना लुक करे लाइ इलाही कोई छॾी हिते सर इहो अथव हिते और आए जा इंतज़ार में बिठी आहे आप हेलो, बता हिप दो संगत क्यों नहीं, कि क्या हुआ है फिर मोटा मोटा वाला बताओ सही वो गाना है तो इंसान की जिंदगी है कोई नहीं आपकी खामोशी बता रही है आपकी खामोशी और परेशानी बता रही है कि कुछ ऐसा हुआ है कि जिससे आपको खतरा है कि कुछ ऐसा हुआ है कि जिससे आपको खतरा है, कि जिससे हमें खतरा है कि कुछ ऐसा